इन लॉकडाउन में सभिनि खां वधीक तकलीफ़ त पंहिंजे कननि खे थी रही आहे। पहिरां ई चश्मनि जूं डंडियूं, पोइ हैंड्स फ्रीअ जूं डटियूं ऐं हाणे वरी मास्क जूं डोरियूं। ख़बर कान थी पई पंहिंजा कन आहिनि की हेंगर थी विया आहिनि। कुत्तो करे तो भौ भौ भौ, कुत्तो करे तो भौ भौ भौ, काके जी पुत खाऊ खाऊ खाऊ, काके जी पुत खाऊ खाऊ खाऊ, कुओ करे तो चू चू चू, कुओ करे तो चू चू चू, विण अजायो कैसा तू, विण अजायो कैसा तू, झिड़की जी पुत ची ची ची, झिड़की जी पुत ची ची ची, 3 बजे पी 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 पी, 3 बजे पी 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 पी, काऊ करे तो का का का, काऊ करे तो का का का, तुंहिंजी छालाए गाल ॿुधा, तुंहिंजी छालाए गाल ॿुधा, कुकुड़ करे तो कुकड़ू कू, कुकुड़ करे तो कुकड़ू कू, सुबह थियो आ झट उथ तू, सुबह थियो आ झट उथ तू। मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, ओ बासूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, ज्योतिन वारा लाल उडेरा, ज्योतिन वारा लाल उडेरा, केई कने था तो दर भेरा, केई कने था तो दर भेरा, तुंहिंजी महर अमीर फ़क़ीर ते, तुंहिंजी महर अमीर फ़क़ीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते, पलव पाया थी मां ज़िंद पीर ते। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनाणी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 2,17,389 थिया, 6,223 मौत, 1,04,60 थिया ठीक। लॉकडाउन सां स्वस्थ थी आहे आबहवा। अहिड़ी आबहवा रही त साल में 6.5 लख माण्हुनि जी बची सघंदी जान। कणाव प्रसाद विराइण लाइ दुनिया में पहिरियों दफ़ो नई टेक्नोलॉजीअ सां ठहियल मशीन फतेहगढ़ गुरुद्वारे में आई आहे। 683 ॾींहनि खां पोइ ईरान जी कैद मां रिहा थियो अमरीकी नागरिक। ट्रंप चयो शुक्रिया, हाणे डील बि थी सघंदी। पर्यावरण रिसर्च मुताबिक दुनिया में वणनि जो कद ऐं उम्र घटी रही आहे। जुलाई में थी सघंदी इंग्लैंड वेस्ट इंडीज क्रिकेट टेस्ट सीरीज। कोरोना सब्स्टिट्यूट नियम थींदो लागू। कमाईअ में दुनिया जी टॉप 100 सेलिब्रिटीज में सिर्फ अक्षय कुमार शामिल। दुनिया जा केतिराई टूरिस्ट स्पॉट थिया अनलॉक। फिल्म डायरेक्टर बासु चैटर्जीअ जो थियो निधन। कच्छ जे सुमरासर शेख में 1 इंच, रापर सां मखियारी अधु इंच बरसात पई।
रूपाणी सरकार जो 14,000 करोड़नि जो आत्मनिर्भरता राहत पैकेज। अॼु कबीर जयंती आहे। पहिरियों वर्चुअल जन्मोत्सव। 10 देश जुड़ंदा कबीर चौरा मठ सां। बॉलीवुड जी हिट मशीन आहे नेहा कक्कर। ॾखण फिल्म स्टार सामंथा जा इंस्टाग्राम ते थिया 1 करोड़ फॉलोअर्स। मेकअप आर्टिस्ट सोनी जूनेजा चयो केतिराई मेकअप प्रोडक्ट्स शिया बटर ऐं बैम्बूअ जे इको फ्रेंडली जहिड़ी शयुनि सां ठहनि था। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 49। ॾिनो थिए न किनो, पोख कणो त थिए घणो। कंहिंजो ॾिनो बेकार न वेंदो आहे। जीअं हिकु दाणो पोखबो आहे त उन सां अनेक दाणा पैदा थींदा आहिनि। कंहिंजो ॾिनो कॾहिं अजायो की न वेंदो आहे। पहाको नंबर 50। थोरो ॾिसी उड़हो न थीजे, घणो ॾिसी सरहो न थीजे। हिन पहाके जो मतिलबु आहे त मन जे सुख ऐं संतोष लाइ जेके बि कुझु पाण वटि मौजूदु हुजे उन ते राज़ी रहणु घुरिजे। घणो ॾिसी ख़ुशि न थीजे ऐं थोरो ॾिसी अजायो दुख न करणु घुरिजे। पहाको नंबर 51। किथे अॻे की न, किथे लभे की न। किथे का शइ आहे त उन जो क़दुरु नथो थिए, किथे त वरी उहा शइ मिले ई नथी। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।